अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावाउनि खे रद्द करे छॾियो आहे। ईरानी सरकारी न्यूज़ एजेंसी फार्स न्यूज़ चयो आहे त अमरीका सां मुआहदे में ईरान जे एटमी प्रोग्राम बाबति का बि शिक शामिल नाहे। एटमी मवाद तबाह करण बाबति अमरीकी सदर ट्रंप जूं दावाऊं बेबुनियाद आहिनि। फार्स न्यूज़ मूजिबि अमरीका सां मुआहदे में मुंजमद असास सां बहाल करणु ऐं लबनान में जंगबंदी शामिल आहे। अमरीकी सदर जो बयान जुड़तू फतेह ज़ाहिर करण जी कोशिश आहे। ही इंतहाई अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया त ईरान अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावाउनि खे रद्द करे छॾियो आहे। ईरानी सरकारी न्यूज़ एजेंसी फार्स न्यूज़ चयो आहे त अमरीका सां मुआहदे में ईरान जे एटमी प्रोग्राम बाबति का बि शिक शामिल नाहे। एटमी मवाद तबाह करण बाबति अमरीकी सदर ट्रंप जूं दावाऊं बेबुनियाद आहिनि। फार्स न्यूज़ मूजिबि अमरीका सां मुआहदे में मुंजमद असास सां बहाल करणु ऐं लबनान में जंगबंदी शामिल आहे। अमरीकी सदर जो बयान जुड़तू फतेह ज़ाहिर करण जी कोशिश आहे। ही इंतहाई अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया त ईरान अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावाउनि खे रद्द करे छॾियो आहे। ईरानी सरकारी न्यूज़ एजेंसी फार्स न्यूज़ चयो आहे त अमरीका सां मुआहदे में ईरान जे एटमी प्रोग्राम बाबति का बि शिक शामिल नाहे। एटमी मवाद तबाह करण बाबति अमरीकी सदर ट्रंप जूं दावाऊं बेबुनियाद आहिनि। फार्स न्यूज़ मूजिबि अमरीका सां मुआहदे में मुंजमद असास सां बहाल करणु ऐं लबनान में जंगबंदी शामिल आहे। अमरीकी सदर जो बयान जुड़तू फतेह ज़ाहिर करण जी कोशिश आहे।